लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध जो नामियारो क़ौम परस्त ऐं मुल्क जो सियासी कारकुन ऐं अॻुवाण ऐं नवाज़ लीग जो सीनियर नायब सदर जनाब सैयद शाह मोहम्मद शाह साईं सां असांजूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मुलाक़ातूं ऐं मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ जा हिसा असां ॾाके ॿॾाके तय कंदा था अचूं। गुज़िरियल जेका ॻाल्हि हुई उहा इहा हुई त कीअं हुननि जिसाफ़ ठाही, कीअं पोइ जिसाफ़ खे भुट्टे साहिब जी मुलाक़ात हिननि सां थी ऐं कीअं अकेले सिर जनाब टंडे शाह मोहम्मद शाह खे टंडे मोहम्मद ख़ान घुराई, कीअं पोइ उते ॿियनि माण्हुनि एतिराज़, इहे सभु ख़बरूं तव्हां गुज़िरियल क़िस्त में ॾिसी सघो था। पर हाणे सैयद शाह मोहम्मद शाह उन खां पोइ पहुची विया जेल। हाणे मुंहिंजो हिकिड़ो सुवालु हीउ थींदो त जेल छो विया ऐं पोइ उते छा छा थियो। साईं अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी। ऐं मां चाहींदुमि त भुट्टे साहिब जे इन्हनि मुलाक़ातुनि खां पोइ ऐं तव्हांजे इन्हनि सरगर्मियुनि खां पोइ तव्हांखे भुट्टे साहिब जे वक़्त में पहिरियों जेल कॾहिं नसीबु थियो? भुट्टे साहिब जेल मूंखे थियो अक्टूबर 1975 75 उहो इन करे थियो। उहो तव्हांखे उहो हिस्ट्री ॿुधायो छाकाणि त असुलु छा हो, मूं तव्हांखे अॻे बि ॿुधायो त मूं ते पंहिंजे पार्टीअ वारनि जो हिकिड़ो ज़ोर हो। इहा हिस्ट्री हिसो अथव। मूं ते मुंहिंजी पार्टी माना GS इंडस्ट्रियल फेडरेशन वारनि जो ज़ोर हो। त विड़ी 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 केतिरो विढ़ंदे असीं थकिजी पिया आहियूं। ऐं महिरबानी करे को रस्तो कर त असां माण्हुनि तां को परेशान न को हदि कमु थो थिए। कुझु छोकिरा जेलनि में पिया, कुझु वारंट को इम्तिहान कोन था ॾियनि। छा कंदा न वीचारा, कंहिंखे डॉक्टर थियणो, कंहिंखे कैरियर हुआ सभु रहिजी विया। पोइ मूं वटां मां अंडर वारंट भुट्टे साहिब ॾींहंनि में मोहतरम कमर लमा राजपाल वारनि जी माइटनि जी हिकिड़ी जाइ हुई हैदराबाद में लियाकत कॉलोनी में, उन में रहियोसीं। उन में मूं वटां मिलण आया जेके मरहूम दीदार बलोच ऐं पंहिंजो जावेद जुड़ेजो जो ऑफिसर रहियो। इन क़िस्म 5 4 8 माण्हू वफ़त आया। कुझु जीअर कुझु मरी विया आहिनि। पोइ ठहियो पोइ मूंखे चयो, मूं चयो ॿार छा कयूं, मुंहिंजो को रस्तो ई कोन हो, कीअं थो ॻाल्हाए सघां, कंहिंसां ॻाल्हायां, कीअं ॻाल्हायां, मां विढ़ां कंहिंसां। पर चयो त मिंथ कयां, छा कयां। चयो न कुझु जॾहिं को ॻाल्हि ॿोल्हि थिए त तूं जेका थिए थी तूं न थो करे छॾी। पर असां सभिनी इस्तदा अथई 8 10 ॼणा छोकिरा हुआ शागिर्द। मूं हुन सां एक्सेप्ट कयो, जॾहिं मूंसां थींदो त मां हाज़िर कंदुसि। कुदरती इहो थियो त उहो पोइ मूं ते इल्ज़ाम बि लॻो हिकिड़ो। इल्ज़ाम लॻंदा त हिते कमर राजपर वारनि जी आई हिते बहादुराबाद में फ्लैट हुई। उन माइटनि जी हुई रहमत अला ख़ान राजपर ऑफिसर। उन फ्लैट में असीं रहंदा हुआसीं अंडर लिकन छपर में। उते मूं वटि कमर रमा राजपर जो भाउ आहे ग़ुलाम अकबर, बड़ो ग़ुलाम अकबर राजपर। साईं हाणे ॻाल्हि ॿुधो त असीं बि बेज़ार थी पिया आहियूं। मूंखे चयो इलाही बख़्शी ॿांभण, इलाही बख़्शी ॿांभण MP हो, साजिद साहिब जो वालिद। जी हा, साजिद ॿार अहिड़ो नंढड़ो इलाही बख़्शी ॿांभण चयो आहे त यार तुंहिंजो शाह मोहम्मद शाह सां तइलुक़ असां कमर राजपर ऐं केतिरी मदद कंदो, केतिरो बचाईंदोसांव। वज़ीर आला हुन सां मिलणु घुरे थो मूंसां। हुनखे राज़ी कयो त मिले। मूंखे हुन चयो त मूंखे त अॻु छोकिरनि चई छॾियो, यादि अथव, मूं चयो मौक़ो थो मिले। मां चयो त पर हाणे बाबा मिले थो न मिले, मिले वज़ीर अला खे चवराए मोकिलीसि। चयो बाबण साहिब खे चयो शाह मोहम्मद शाह चयो वज़ीर अला हाउस कोन वेंदुसि। पोइ वरी कलाक 2 कलाकनि खां पोइ मोटी आयो, ॿिए ॾींहं ते मोटी आयो त मूंखे चई त हाणे साईं चयो त भला शाह मोहम्मद शाह जेके राज़ी थिए त मुंहिंजे घर ते मिलूं त मुंहिंजी बि इज़त अफ़ज़ाई थींदी। ठीकु आहे, मां मिलंदुसि। इहा ॻाल्हि 1975 थी। कॾहिं नी 1975। हाणे ठीकु आहे, मां मुंहिंजो ओके ॾिनी। मूंखे अॻु ई हो त छोकिरा जेलनि पिया, छोकिरा जेलनि पिया, कहिड़े सिकेट केॾो ज़िंदगी वीडियो तबाह थी। ठीकु आहे, इहा मां तव्हांखे हिकु दफ़ो चई ॿुधाए बि चुको आहियां ॻाल्हि, जेको मुंहिंजी मुलाक़ात ॿांभण साहिब वारी। ॿांभण
पर इन लाइ पोइ मां मजबूर आहियां छाकाणि हिसो त कंटिन्यू थियणु खपे त मां वियुसि इलाही साहब जे बंगलो ते डिफेंस में फेज़ 2 में त उते वियुसि उन बंगले ते वियासीं ऐं कमर राज पर वेही वियासीं त चए भाई जतो साहिबु अची थो जतो साहिबु अची वियो आयो बिना हुनजे प्रोटोकॉल जे। बिल्कुलु मूंखे लॻे थो पाण ड्राइव करे आयो मूंखे लॻे थो माण्हू भलो गुलाम हुसैन जो नंढो माण्हू कोन हो ही ॿ भुटे साहिब टीम में वॾा माण्हू हुआ मुमताज़ अली भुट्टो ऐं गुलाम हुसैन जो ॿई वॾा माण्हू हुआ त आयो गुलाम हुसैन जो ई मिलियो वेठासीं हिकिड़ी नंढड़ी टेबल हुई उन जेकी कुर्सी हुई हितां कुर्सी ऐं कमरराज पर वेठा हुन ते नंढड़ी कुर्सीअ ते जेकी ऑफिस कुर्सी गुलाम हुसैन जो ई वेठो अहिड़े बाबर साहब रूम वेठो ॻाल्हियूं ॿोलियूं कचहरी अथई हाणे कचहरी आम नॉर्मल चांहि में पहिरें मूंखे थो चए गुलाम हुसैन जो मूंखे जतोई साहिब सां मुंहिंजी वाक़फ़ियत हुई छो जो मुंहिंजी स्टूडेंट पर नवाब शाह में बि रही आहे इन खां अॻे यादि तव्हांखे मुंहिंजो ज़ियादा कहिड़ी उन भुटे साहिब ॾींहंनि में मुंहिंजी मुलाक़ात बि थी हुई या खाने ज़माने में यूसुफ टालपुर असां गुलाम हुसैन जो ॻोठ बि वियासीं जंहिंमहिल नवीद कमर जो वाल साहब कमर रमा शाह हो त तॾहिं खां मुंहिंजी हुन सां घणी वाक़फ़ियत हुई त गुलाम हुसैन जो ॾिहाए ते जीअं जीअं कंदा न बुज़ुर्ग ऐं त पढ़ाइयूं ख़तमु थी यूनिवर्सिटी तबाह थी कॉलेज तबाह थिए नौजवान किथां पढ़ंदा हीअ थींदो तव्हां महिरबानी कयो ऐं इहो लेक्चर ॾियणु शुरू कई हाणे ॻाल्हि कयूं मुंहिंजो साईं ॿुधायो हुकुम कयो छा करिणो आहे चई बहरहाल को रस्तो कढो रखो ॻाल्हि ॿोली मुंहिंजी तव्हां सां मुंहिंजी मुखालफ़त ई कान्हे मुंहिंजी चई हा मुंहिंजी असांजी मुखालफ़त तव्हां पर्सन टू पर्सन पे ॻाल्हायो हा मुंहिंजो तव्हां सां आहे कोन्हे जंहिंसां आहे उहो ज़ुल्फ़ ॻाल्हि भुट्टो उन सां आहे किताब ते बदिश उन विधी शागिर्द जेलनि उन विधा खणी तव्हांजे ज़रिए सां विधा आहिनि पर चए ठीकु आहे इन विच में बांभण साहिब जे घर ते फ़ोन आई बांभण साहिब फ़ोन खणी अची गुलाम हुसैन जो खे चयो CM हाउस मां फ़ोन आई हिन कई हलो हा दीनू दीन मोहम्मद कोराईयुसि सदस्य हा दीनू ॿुधाए का फ़ोन धोन आई फ़ोन धोन मां ॿुधायां त जीअं हुन ॻाल्हायो हुन चयो त हा हुन को ॿुधायो त भुटे साहिबु आई हुन चयोसि त पोइ हीउ नंबर ॾियो या मूं हितां मिलायां या पोइ हितां हिते पियो ॻाल्हि एतिरी वरी 10 मिंटनि जे अंदरि वरी रिंग हली तेसीं चांहि केक बिस्किट हले पियो त ॻाल्हियूं दुनियादारी पई हले त पोइ ॻाल्हाए हिन इहो चवांसि वेठो आहे माना त लॻे थो त इहा मुलाक़ात अरेंज हुई विथ परमिशन ऑफ माना मथे ख़बर हुई ख़बर माना विथ परमिशन आहे भई थी या हुनजो ख़्वाहिश ते हुजे त पोइ मां ॿुध सम्झी वियुसि ठीकु आहे वेठो आहे वेठा आहिनि कोन चई वेठो आहे पोइ ॻाल्हि ॿोल थी ख़ैरु हाणे इहा ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं त मूं चयो साईं हाणे शागिर्द जेलनि में उहे रिहा थियणु खपनि पोइ राजा रहीम यार ख्वाह वण ॿिया इलाही छोकिरा हुआ शबीर महर उहा हींअर इंजीनियर शहर जीअर गुज़ारे वियो इहे सभु छोकिरा चई हाणे लिखंदो वञे छॾियासीं कई फ़ोन मिलाए पाण मामर ख़ान हीअ छोकिरा लिस्ट ॾिनी शाम मंशा ॾिनी आहे इहा इहे सभु अॼु जो अॼु आज़ादु थिया हुन सां पोइ मां सभु चई साईं बसि थियो मूं चयो हाणे ॻाल्हि ॿुधो न ॿुधो सही हाणे छोकिरा चओ था न पढ़ाई कान थी वारंट आहिनि किथां इम्तिहान ॾींदा चवां वारंट ख़तमु थींदा तुंहिंजा ऐं इस्माइल वसाणे न बाक़ी ॿिया सभु ख़तमु मुंहिंजो क़बूल आहे मुंहिंजो ई कमर राजपर वेठो हिते हीअ तव्हांजो ॻोठ जो बि आहे डॉक्टर ज़ाहिद पुटु बि आहे हीअ हिनखे इम्तिहान चई इहो बि इम्तिहान वेहंदो ऐं बाक़ी रस्टिकेशन तव्हांखे ॿुधायो कहिड़े काॾे वारंट बि तुंहिंजा ख़तमु कोन थींदा रस्टिकेशन ॿिया सभु ख़तमु थींदा सिर्फ़ु तुंहिंजो वसाणे कोन थींदो ठीकु आहे क़बूल आहे मूं चयो मूंखे क़बूल आहे हुन ग़रीब कोन मुंहिंजी समाई रहियो मूं पंहिंजो मुंहिंजो भला ऐं पंहिंजे पाण ते वरी मूंखे क़बूल आहे बाक़ी ॿिया मुंहिंजा किताबनि था बदिश हटायो चई GM से किताबनि था बदिश हटाइण मुंहिंजे वस खां मथे आहे मां नियाज़बंद आहियां
नियाज़मंद ऐं GM सैद जो सियासी इख़्तिलाफ़ रहिया आहिनि असांजे ख़ानदानी तलक वक़्तु पर उन किताब ते मूंखां मथे आहे उहो जेको सोढ़ी रिसालो चई उहो ॾाढो ॾुखियो आहे कंदासीं पर उन बदिरां कोन ॿिया सभु किताब ते बदिरां हथ हली पोइ इहो थी वियो हिते थी ख़तमु ॻाल्हि थी ख़तमु थी हाणे छोकिरा रस्टिकेशन बि ख़तमु हू थिया हाणे त असीं मोकिलायूं त जतोई साहिबु भई हीअं करे बीठो चेल ते तॾहिं बीठो हीअ बीहंदो वेस आइडियाज़ मोकिलियनि मूंखे चई त को हुकुम काम मुंहिंजो साईं हिकिड़ो आहे अर्ज़ु हुन मूं ॾिठो न चेहरो मूंखे यादि आहे अॼु हुन चेहरे ते मुस्कुराहट अची ख़ुशीअ जी अची वियसि त चई हाज़ुर हुन थोरो को प्लाट या परमिट चवंदो हुन गाॾी वाॾी उहा फ़ातिहाना मुर्क हुई मूं महसूसु कयो तव्हांखे फतेह कई मां ख़बर आहे मूं कोई वॾो माण्हू कोन मूं चयो साईं चई त कहिड़ो छा कमु हुन कमु इहो त तव्हां सवेर मूंखे हेॾो सारो लेक्चर ॾिनो आहे त पढ़ाई हिते ख़तमु थी थिए हीअं थो थिए डिस्टर्ब थो थिए यूनिवर्सिटी तबाह थी काॾे अथव छोकिरनि खे प्लाट परमिट ॾियणु बंदि कयो ॾींहुं न सिपा वारनि खे ऐं जो गाॾी जी परमिट था ॾियो टोयोटा कार जी परमिट 5000 छोरा विकिणंदा हुआ न ऐं जेको सो ट्रक जो चएसि त ट्रैक्टर इहो छा आहे मूंखे चई त पोइ पर तई ठहो न त पोइ बंदि था कयूं मूंखे चई ख़ुदा पाए शायदि त मां चयोमांसि त साईं मुंहिंजे मुंहिंजो कोन मुंहिंजे असांजे ठहण या न ठहण जे करे इहो न थी कयो तव्हां जहिड़ो एॾो वॾो माण्हू इहो बंदि कयो चई पोइ तई ठहो असीं ठहिया त पिया भई हीअ छा ठहियो इहो थियो हाणे मोकिलायोसीं जतो ई सम्झो रवानो थियो इलाही बख़्शा माण्हू मूंखे चयो त हाणे छा प्रोग्राम चयो हाणे असीं रहिया त रिक्शे मां त मुंहिंजो हाणे अची वेंदासीं पंहिंजे जिते रहे रहे हैदराबाद चई भला हलो माना इलाही साहब आहे टोयोटा जीप हुई तंहिंजे ज़माने लैंड क्रूज़र उनखे उहा कपिड़े वारो हुड उहो हुड ते अॻु इलाही साहब हलाई पाण ऐं कमर अॻी सीट ते गॾु गोरा कब्रस्तान ते अची बीठो चई यार ॻाल्हि मूंखे वञिणो सेक्रेटरी कमकार आहे न माण्हुनि जा पोइ तव्हीं हितां करे टैक्सी वैक्सी पकड़ियो टैक्सी खे त साढो 8 आना 8 आना तॾहिं 8 आनियूं न 50 पैसा 8 आना ठीकु आहे हाणे हुनखे केतिरा सारा पैसा कोन आहिनि असां हुनखे हू वियो असीं लथां कमर खे मुंहिंजा पट पेर हाणे लॻा पिया आहियूं हाणे सिंधी मुस्लिम सुसाइटी जो चौराहो न जेको हिकिड़ो वॾे थो हेॾा तारिक रोड वारे पासे ॿियो हुन पासे जीअं असांजे तारिक रोड खे वञासीं कमर लाइ करे पुछा हाणे ॻाल्हि ॿुध चई जतो ई साहिब जी हींअर हितां न गुज़रे त 2 करोड़ मुंहिंजा पाण ॿिन्हिनि खे ॾींदो पोइ हिकिड़ो पंहिंजे पाण खे ॾींदो हिन लाइ आहियां कमर चए पोइ हाणे छा कयूं मुंहिंजो हाणे चई पोइ भला बस में चढ़ूं मुंहिंजी बस वठंदी 4 आना 8 आने पहुचींदा हैदराबाद 8 आना मथां कुझु न हुजे को भुॻड़ा त खाऊं न कुझु आहे ई कोन इहो हुते थियो हाणे असांखे कॉन्फिडेंस थींदासीं बदमाशी कोन वारंट मूंखे चए ख़तमु कोन थी मूंखे इहो ज़रूरु चयो हुई तूं गिरफ़्तार कोन थी ॾे बाक़ी वारंट कोन थो ख़तमु करे सघां बाक़ी गिरफ़्तार कोन थी ॾे मुलाक़ात थी कॉन्फिडेंस हलो असीं आयासीं सिंध यूनिवर्सिटी ॾिठो छोकिरा सभु आज़ादु थिया सभु मिलिया ऐं शबीर बहिर मुंहिंजो अंदाज़ो अॼु बि जीअरो हूंदो उन जो औलाद बि हूंदो त उहो शबीर बहिर मूंखे मिलियो उहो असां यूनियन में लड़ायो इंजीनियरिंग में प्रेरियर लाइ या वाइस प्रेरियर लाइ शबीर बहिर खे मुंहिंजी शबीर हलंदो तोखे मानी खारायां तूं जेल में निकिरी या तोखे फिल्म ॾेखारियां चयो मूंखे एतबार त मूंखे बदल ई कोन त मां शबीर खे वठी आयुसि कमर ऐं शबीर इहा जेको आहे फिरदोस शरीफ़ आहे इन जे साम्हूं हिकिड़ी चाइनीज़ होटल यूनिवर्सिटी स्टाफ हुजे स्टाफ वटि उहो त SP वटि उन हिकिड़ी चाइनीज़ नंढड़ी रेस्टोरेंट हुई उन में हिनखे मूं मानी खाराई हीअ थियो त मूं शबीर वञी तूं केॾां थो वञे शबीर चयो साईं हाणे आऊं ईंदुसि यूनिवर्सिटी मुंहिंजो चयो भला ॾाढी थोरो लड़ाई वठां ॾाढी वधी वई आहे कमर खे मुंहिंजो वेह त हजाम पासे हजाम इलाही हजाम लाइन लॻी पई मुंहिंजो हजाम त वेह हजाम कयूं हाणे मुंहिंजी ॾाढी पई लहे साबुण रखियो पियो लॻो पियो आहे कमर साम्हूं वेठो आहे ऐं हिकिड़ो आहे इंस्पेक्टर कमर शेख इलाही भई शेख हूंदो जेल सुप्रिटेंडेंट उनजो पुटु
मदद अली सिंधीअ जे भाउ जो सालो ऐं जनाब इम्तियाज़ शेख जो सौटु शेख जे मां तव्हां शेख माफ़िया मूंखे लॻे हीअ चई गिरफ़्तार ॾाढी लॻो पियो साबुण मूं फिल्म करे छॾी। हा मूं चइबो पर ठीकु आहे साबुण त लड़ंदे पाकीअ लड़ंदे मूं अखि ऐं कमर खे त तूं थिड़की हलियो हू थिड़की वियो हलियो मां थी वियुसि अरेस्ट पोइ मुंहिंजो ताबड़ो लथा बसि मूंखे वठी अचे एस पी ऑफिस एस पी ओ गुलाम शबीर करिया मूं चयो कैलाश साहिब वटि वठी हलंदा न हिकिड़ी ॿिए हिकिड़ो ॾाढी हिकिड़ी ऑफिस ते विहारियो थोरी देरि में अधु मुने कलाक खां पोइ लालो एज़म नाले सां हिकिड़ो डी एस पी हो उहो कोटड़ी जो डी एस पी हो उहो आयो उन हवाले मूंखे कयो चवनि मूं शायदि स्टोरी तोखे ॿुधाई आहे कान ॿुधाई ॿुधाई आहे बसि पोइ ॿुधाई त पोइ ठहियो पोइ अॻियां हाणे हा पोइ वरी तव्हां आज़ादु थी विया पोइ गिरफ़्तार थी वियासीं न गिरफ़्तार थियण खां पोइ आज़ादु थी विया अॼु अञा आज़ादु करे ॾिसो हाणे हा त गिरफ़्तार जेल में आहियां न पोइ त पोइ अवां जेल में आहियो हा कहिड़ा कहिड़ा जेल ॾिठो साईं मूं जेल ॾिठो जॾहिं गिरफ़्तार थियुसि न त मूं लाइ असांजे सिंधी यूनिवर्सिटी शागिर्दनि ख़ुशूसन मौला बशीर लिगारी दीदार बलोच जिन मूंखे चयो त ॻाल्हाए ऐं इन्हनि सभिनी वॾो मुज़ाहिर कयो गोड़ करायो सिंधी यूनिवर्सिटी वॾो कमु कयो उन में कमर राजपर जी सियाड़ पई आहे कमर राजपर मुंहिंजी ख़बर हलाई ऐं अफ़गान काउंसिल जनरल खे तव्हांखे फ़ोन कयईं उहो मुंहिंजो दोस्त अफ़गान काउंसिल जनरल उन नालो सरबुलंद अब्दुल हकीम सरबुलंद उन सरबुलंद खे ॿुधाई शाह साहब गिरफ़्तार थी विया उन ई अफ़गान रेडियो न्यूज़ हलाई उहा न्यूज़ हली उन त BBC कई ऐं पाल इंडिया कया पोइ आउं बची वियुसि ख़ैरु पोइ त मुंहिंजो इन्वेस्टिगेशन उहो तव्हांखे सॼो ॿुधाए अथव हाणे था अचो त मूं जेल जे किताब चयो जेल मां चङनि हिननि छोकिरनि जो गोड़ कयो त पोइ मूंखे जेल कस्टडी कराई मोहम्मद हाशिम मेमन DC दादू अला लोक ऑफिसर भलो माण्हू अहिड़ा ऑफिसर सिंध में मुश्किल हूंदा मूंखे वठी आया कोटड़ी थाणे इलाइक़े में हुजां त मूंखे पोइ अलाए केॾा खणी विया ठटो सिजा उहो सॼो ॿुधायो वियो त ख़ैरु उन ई करे जो गोड़ थियो त पोइ ॾेठे हिननि छोकिरनि मुज़ाकरात कई DC सां पर DC चयो त हाणे जॾहिं की भला छा कयूं जेल कस्टडी कयूं हुननि चयो जेल कस्टडी त चइबो B क्लास ॾियूं मौला बशीर खणी माण्हू चयो न B क्लास न मूंखे ख़बर आहे पोइ तव्हां ॿुधाइनि पिया A क्लास असांखे खपे असांजो लीडर आहे कमाल में A क्लास कोन्हे पोइ मूंखे पहिरियों शागिर्द आहे जंहिंखे A क्लास मिलियो सो मूंखे ॾिनो जेल में हली वियुसि हैदराबाद जेल मां आयुसि त A क्लास वार्ड में रहंदो ख़ैर बख़्श मरी ऐं मीर गोसवेज मस्जिद जो जेको वार्ड हो सूर्य बादशाह जो पीर सबगुदुल्ला शाह राशदी सूर्य बादशाह उन जे नाले सां वार्ड हिकिड़ो उनखे ईअं 4 उहो फांसी घाट जे भरिबो 4 दरवाज़ा लोही जे शायदि पोइ मूं पुछियो जेल सुपरीडेंट कई छो उन में अॻु ई रहंदो हो मरहूम तारिक अशरफ उहो B क्लास खे पोइ असांखे बंदि करा ख़ैर पहिरियों क़िस्म मुख़्तसर उन में रहियुसि पोइ हिकिड़ो रहियुसि हैदराबाद जेल ते तव्हां चयो जेल हैदराबाद जेल मां पोइ वरी मूंखे ट्रांसफर करे वठी विया कराची जेल में मूं 2 टे फॾा करे विधा जेल सुपरीडेंट सां सेंट्रल जेल हा जेल सुपरीडेंट हिकिड़ो त कयो हुन महमूद अली छा छोकिरो रोज़ानो उनखे जेके ख़ैर बख़्श मरीअ धकाया उहो जेल उन सां मुंहिंजो फॾो थी पियो वरी पोइ कराची ख़ैर थी वियो किसो पोइ हिते मूंखे कराची मां वरी ट्रांसफर कयो डेंजरस चइबो डांडरस कैदीअ खे वठी हिकिड़ी जेल में न थी विहारी डांडरस खे खणी विया सखर को कमर राजपर को गिरफ़्तार थी विया तॾहिं हैदराबाद वठी विया उन खे मोहम्मद उस्मान डी पिलाई खे मूं तव्हांखे अॻे ॿुधायो उन ॿिन्ही खे वठी विया हैदराबाद खां सखर ऐं मरहूम तारिक अशरफ पोइ शिफ्ट थी वियो सखर छो जो हैदराबाद साज़े केस ठाहिणो हलणो न इन करे शिफ्ट थी वियो पोइ मां जिन जेल में रहियो आहे हैदराबाद जेल कराची जेल सेंट्रल जेल सखर मुंहिंजो पसंदीदा जेल अॼु ॾींहं ताईं बि रहियो आहे
जॾहिं बि मूंखे सखर जेल वणंदो छो जो हुन जो दरवाज़ा ख़तरनाक हूंदा ऐं माण्हू भयानक जेल लॻे थो न तव्हांखे मूंखे वणंदो मूंखे वणंदो वाह जो आहे मूंखे हो न मूंखे मज़ो ईंदो पर चवनि था सोलो जेल हा लांडी जेल हो लांडी ॿ पछाड़िया रहियो आहियां लांडी इलाही रहियो आहियां लांडी जेल लांडी बच्चा जेल ॿारनि जो बच्चा जेल पोइ थियो डिस्ट्रिक्ट जेल भली ख़ैर हाणे थियासीं जेलनि में पोइ वरी मूंखे सखर मां शिफ्ट कयूं लांडी इहा स्टोरी ॿुधायो मूंखे शिफ्ट कयो सखर मां लांडी मां आयुसि लांडी लांडी मरऊं कमर शाह जेल डिप्टी सुप्रिटेंडेंट पोइ थियो पर जेलर हो वाह जो नौशाद अली वाह जो हां कमर शाह कमर शाह एवन माण्हू वाह जो मुंहिंजो दोस्त माण्हू त नौशाद ख़ान हिकिड़ो मुहाजिर जेल सुप्रिटेंडेंट हो पुलिस अफ़सर हो कमर शाह जो मूं ते आयो चयो साईं माण्हू हिकिड़ो तव्हां सां मिलणु अहम माण्हू सरकारी मुंहिंजो केरु आहे चई साईं आयो CM हाउस मां ऑडर आहे ॿुधाइणो कोन्हे तव्हां सां मिलंदो हाणे मुंहिंजो पोइ हुन चई त जेल सुप्रिटेंडेंट ऑफिस में डिप्टी जे ऑफिस में न जेको न अंदरि विच में हिकिड़ी नंढड़ी कोठी ठहे इते न वियो माना हू उन्हनि खां बि लिकाइण पिए चाहियो त हीअ ॻाल्हाइनि छा था ठीकु आहे उहो आयो उन नालो उन माण्हू जो नालो बशीर उहो PS चीफ मिनिस्टर ओला मुस्तर जो अथई PS प्राइवेट सही वेठो मूं चयो ख़ैर त चए मूंखे साईं चीफ मिनिस्टर मोकिलियो जतोई साहिबु चए थो यार मूं खां ग़लती थी तोखे वरी जेल में अची वई तोसां मुंहिंजो वाइदो पूरो कोन थियो ऐं बाक़ी इहो त हू चए थो त तव्हां सां वज़ीर अज़म सां मिलणु घुरे थो पोइ हा कयूं या न कयूं छा कयूं हाणे छा कयूं मूं चयो हाणे ॻाल्हि ॿुध तूं वेठो हिते या वञ या वञी फ़ोन था ॻाल्हाईसि अञा मां हिते वेठो आहियां कैदी चए छा था चओ मुंहिंजो चओ ॻाल्हि शर्त टे या मूंखे रिहा कयो त साईं जीअं सां मिलां उन जी परमिशन खां सवाइ नथो कुझु करे सघां हिकु ॻाल्हि या त वरी ॿियो मुंहिंजो आहे मसइलो त या मुंहिंजी पार्टीअ जा जेके आहिनि GS सिंधिया जो ख़ुशागिर जे जेलनि में जेके बि मूं हिन जी पार्टी में जेके हुन में उहो मरहूं नज़ीर अब्बासी बि हो मुंहिंजो उहे सभु मूंखे घुराए ॾियो हिकिड़े जेल में त आऊं हुन सां सलाह कयां त पोइ थींदो पोइ हाज़िर मिलंदुसि मिलंदुसि तासीर चई त ठीकु है सर मैं जाता हूँ मैं ज़रा CM साहब से फ़ोन पर बात करके आके बताता हूँ व्यू जेल सुप्रिटेंडेंट ऑफिस वाले फ़ोन कई है व्यू मिली है अब वो तो व्यू शाम में असी जेल में कैदी केरा से वेठा जेके मूंसां हबीबुल्ला नाले जो वो सरकारी माण्हू मरऊं वो सरकारी माण्हू चए पोइ भरी वियो त पोइ मूंखे चयूंसि आयो कमर शाह साईं तव्हां हितां ट्रांसफर थी आहियो छो चई तव्हां सां का ॻाल्हि ॿुधे उन नतीजे मूंखे ख़बर कान्हे मुंहिंजो केॾा दफ़ो वॾा चई कराची जेल सेंट्रल जेल ठीकु आहे पुलिस कान्हे जेल सुप्रिटेंडेंट ख़ुदि आयो उहो हो तव्हांजो शेख साहिबु मक़सूद शेख जो भाउ ओकाश उन अॻु ई मुंहिंजो जहिड़ो थी चुको जेल में उहो आऊं शायदि तव्हांखे ॿुधाए चुको आहियां मक़सूद आहे जो भाउ अवकाश मूंखे साईं हलो मुंहिंजो केॾा मुंहिंजा अॼु वठणु चई पुराणियूं ॻाल्हियूं खे विसार जो पंहिंजो जहिड़ो थियो तूं कुर्सी त तो मूं ते खईं गाड़ी बि तो मूंखे ॾिनी पर ठहियो पंहिंजी यारी आहे मुंहिंजो छा आहे चई साईं हाणे तव्हांखे ऐं मुलाक़ात करणी प्राइम मिनिस्टर साहिबु तव्हां मुतालबो कयो त केदी गॾु कयो चए मुतालबो न चए तव्हांजे करे चवां त कैदी सभु गॾु कयो हाणे असां सभु गॾु कया न अचनि पिया सभु कैदी तव्हां जेके मुख़्तलिफ़ जेलनि मां अची वेंदा हाणे हलो 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 साईं हलूं था हाणे गाॾी प्राइवेट हिते बोट बिस्टर जी झली हिते किथे थी लांडी किथे थी बोट बिस्टर हुतां आयो हिते आयो हाणे आइस्क्रीम जा कप उचारे थी हा वरी हलियो जेल सिधो जेल ते जेल ते आयो चई साईं हाणे हलूं था हाणे तव्हां किथे रहंदा मुंहिंजो जिते रखो
कैदी अचे न त तव्हां फॾो था कयो मुंहिंजो त फॾो चई ॻाल्हि आहे त तव्हां लाइ वार्ड कयो 13 नंबर वार्ड में ऐं सभु कैदी उते ईंदा पर हींअर शानवार ख़ान जूणे जे ऐं रोशन जी जूणे जो मुतालबो आहे त शाम में छा असां सां गॾु रहंदो रोशन जूणे जो पुछो त वेठो हींअर वेठो चाचो शानवार त गुज़ारे वियो मूं चयो दादा मुंहिंजा दोस्त आहिनि उन सां विरहंदुसि रोशन मुंहिंजे पग मटी यार आहे बाक़ी चाचो आहे पोइ मूंखे वठी विया विया वार्ड नंबर 22 जंहिंमें उते चाचो शानवाज़ हो उहो सभु आहे ॿिया सभु कैदी अची विया 13 नंबर मूंखे चयोसीं हाणे तव्हां लाइ इहो त हाणे रहो था हिते पोइ कुझु वक़्तु ताईं भले पंहिंजी मीटिंग कयो 13 नंबर वयसि उते अब्दुल वाहिद आरी सर मरहूम मौला बशीर गानी ऐं 2-4 ॿिया हुआ ऐं नज़ीर अब्बासी इहे हालांकि उन जी एस त थियल कोन ॿिया अञा आया कोन को हैदर शाह अची चुको हुन को ॿिया के जेलनि था अञा पहुता ई कोन गौस बख़ी कास्केरी ऐं इहे हो अचनि पर गौस बख़ी हो या न हो बहरहाल तो वेठा रहियो चए हाणे छा थिए हाणे साईं अलाह माफ़ु करे आरी सर साहिब खे उन चुर्च के भाई शाम में अकेलो तो मिले ख़बर न छा कंदो विकिणी छॾींदो पोइ मुतालबो कयो असां सभु मिलंदासीं माना अकेलो शाम में शाह साहब न मिले हा पर हिकिड़ी टीम टीम मिले हा पोइ मूं चयो त हाणे छा कयां मां चाची शानवाज़ खे ॿुधायूं चयो हीउ मसालो अथई चाचो बल पटे सिधी गार ॾिनई छोरा भेण लफ़्ज़ कोन न अचे अहिड़ा हिनखे कहिड़ी ख़बर छा थींदो आहे मूं चाचा छा थियो चई बाबा ठीकु आहे ऐं ख़बर पई मोहम्मद ख़ान जी हुनजो अची होम सेक्रेटरी आहे जेल ते मूंखे सॼो मोहम्मद ख़ान चयो साईं हाणे प्राइम मिनिस्टर साहिबु इहे त कोन कंदो अची वियो आहे रहियो पियो चीफ मिनिस्टर हाउस में या गौरव हूंदो तव्हां वरी नओं मुतालबो थो करे सभु मूं सां गॾु हाणे इहो त असीं करे कोन असांजे हथ में कोन था मुंहिंजो मां मजबूर आहियां मुंहिंजी हीउ मसालो न मूं जतोई साहिब खे अॻु ई चयो त मूंसां मिलण ॾियो उन दोस्त जो फ़ैसिलो इहो आहे पोइ चाचे शानवाज़ भायां थो मोहम्मद ख़ान जूणे नेट में चयो न भागा वरी कर छॾ त चलो चाचे शानवाज़ माण्हू अलाए रोशन मूंखे चयो त असांजो मसालो खणिजांइ ज़ाहिर आहे माण्हू वञे थो ठीकु आहे पोइ वरिसी थी असांजी मुलाक़ात पोइ इहे सभु सां गॾु हलिया गाॾियूं वयूं इहे जेके हुआ न इहे बि हलिया 3-4 प्राइवेट गाॾियूं वयूं असांखे खणी CM हाउस में आया नज़ीर अब्बासी बि हलियो हा हा अच्छा हा नज़ीर अब्बासी आरी सर नज़ीर हलियो पोइ असां ॿुधायूं पोइ स्टोरी ॿुधायूं पोइ असीं आयासीं CM हाउस जो मथे कारीडोर आहे इन में मुलाक़ात हुई सोफ़ो गॾियल इहो साई कयूं हा पोइ था मुलाक़ात खे वठूं ठीकु आहे नाज़रीन हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ सैयद शाम शाह ऐं उन सां गॾु कैदियुनि जो हिकिड़ो वग़ैरह ऐं हिकिड़ी टीम ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां कराची में मिलण लाइ वेठी आहे हिन वक़्फ़े खां पोइ असां उन मुलाक़ात जो हाल वाल साईं खां वठूं था असां सां गॾु रहिजो